ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो शादी जो फंक्शन हले पियो। उते छोकिरीअ पीउ ॾिसे थो कि वञनि था ॼमूं घटि थींदा ऐं गजरनि जे हलवे ते केरु वञे ई कोन थो करे। हू जाम टेंशन में अची थो वञे, चए थो ईअं त ॼमूं सभु ख़तमु थींदा, मुंहिंजो नालो ख़राबु थी वेंदो। इवेंट मैनेजर खे कुझु साइड में वठी थो वञे, चए थो यार तूं हीअ ॾिस छा आहे, मुंहिंजा ॼमूं सभु ख़तमु था थींदा वञनि, माण्हू ॼमूं ते लाइन लॻाए बीठा आहिनि ऐं गजरनि जे हलवे ते केरु वञे ई कोन थो, हीअ त नालो ख़राबु थी वेंदो। चई चिंता न कर, आई एम इवेंट मैनेजर, आई विल मैनेज, डोंट वरी। सिधो पंहिंजे स्टाफ खे चएसि थो, मोना खे चएसि थो, मोना तूं ॼमूं तां निकिर ऐं सिधो गजरुनि जे हलवे ते वञी बीह ऐं जेके गजरुनि जे हलवे ते रामू काका बीठो आहे उनखे वञी करे ॼमूं ते बीह। चओ ओम साईं राम। इवेंट मैनेजर थियणु अहिड़ो सवलो बि न आहे, तव्हांखे सभु मैनेजमेंट ट्रिक्स यूज़ करणी पवंदियूं आहिनि। चओ ओम साईं राम।